अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजो मुस्तक़बिल सां गॾु आऊं आहियां इम्तियाज़ लगारी। नाज़रीन, आऊं सम्झां थो पाकिस्तान जे अंदरि जेके बि नौजवान आहिनि 22 खां 23 करोड़ आबादी आहे, पर मां सम्झां थो 60 खां 65% आबादी नौजवाननि ते मुश्तमिल आहे। नौजवान तमामु घणा मेहनती हुजनि था। नौजवान पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजी कामयाबी हासिल करण लाइ तमामु घणी जाखोड़ बि कनि था, कोशिश बि कनि था, महिनत विलविले जज़्बे सां गॾु अॻिते वधण जी कोशिशि कनि था। पर कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो त को माण्हू, को नौजवान जंहिंजे अंदरि के गट्स हुजनि था लिखण जा, पढ़ण जा, कंहिं शइ अॾण जा, का शइ करण जा, या को कमु किरत ॾेखारण जा, पर उन्हनि खे छाकाणि त प्रॉपर गाइडेंस कोन थी हुजे, उन्हनि खे इंस्ट्रक्शन्स नथियूं मिलनि त उहे उन फील्ड में कीअं कामयाबु थी सघनि था। उन्हनि खे उन्हनि फील्ड में एक्सिल करण लाइ कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत पए थी, उन्हनि हिदायतुनि खां हू महरूम रहनि था। इन करे हू पंहिंजी फील्ड खे चॉइस करण में बि कॾहिं कॾहिं मायूस थी वञनि था त यार असीं इहा फील्ड चॉइस कंदासीं त अॻिते एक्सिल करे सघंदासीं, कामयाबु थी सघंदासीं, पंहिंजो मक़सदु हासिलु करे सघंदासीं या कोन। पर उहे नौजवान जेके कंहिं बि फील्ड में कामयाबी हासिलु करणु चाहिनि था ऐं उन्हनि खे को सुठो गाइडर जेको इंस्ट्रक्ट करण वारो आहे, इंस्ट्रक्शन्स ॾियण वारो आहे, अगरि मिली थो वञे त आउं सम्झां थो उहो छोकिरो, उहो नौजवान पंहिंजी मंज़िल न ज़रूरु गामज़न थी सघे थो। सिंध में तोड़े पूरे पाकिस्तान में घणा सारा अहिड़ा बि नौजवान आहिनि जेके लिखण ऐं पढ़ण सां तमामु घणी दिलचस्पी रखनि था। न सिर्फ़ु दिलचस्पी रखनि था पर अमली तरीक़े सां हू लिखनि बि था, पंहिंजा बुक्स पब्लिश बि कराइनि था, उहे रिकॉर्ड में बि अचनि था, उहे मंज़र आम ते बि अचनि था ऐं उहे किताब खपनि बि अथा। ऐं न सिर्फ़ु उहे पब्लिश थियनि था पर सुहिणे रीति उहे पढ़िया बि वञनि था ऐं उहे किताब ईअं बि कोन हुजनि था पर मालूमात सां बि भरपूर हुजनि था। अॼु छाकाणि त मुंहिंजो प्रोग्राम अहिड़े मंशूर सां, अहिड़े फॉर्मेट सां ॿधियलु आहे जंहिं प्रोग्राम वसीले अव्हां ताईं ज़रूरु का अहिड़ी ॻाल्हि, अहिड़ो को टॉपिक, अहिड़ी का डिस्कशन जंहिं डिस्कशन जे ज़रिए अव्हीं कुझु न कुझु मालूमात हासिलु करे सघो। अॼु मुंहिंजे पैनल में ॿ राइटर मौजूदु आहिनि, हिकिड़ी पोइट आहे ऐं हिकिड़ो ॿियो दोस्त जेको पाण लिखण सां तमामु घणी दिलचस्पी रखे थो। उनजो हिकिड़ो किताबु आयल आहे, पर ॿ टे किताब आयल आहिनि। हिकिड़ो किताबु जेको मंज़र आम ते अची चुको आहे ऐं ॿ टे ॿिया जेके प्रोसेस में आहिनि। अॼु उन्हनि सां बि कचहरी कंदासीं। उन्हनि आर्किटेक्ट ते बि ॻाल्हायो आहे, उन्हनि पेंटिंग ते बि ॻाल्हायो आहे, उन्हनि आर्ट्स ते बि ॻाल्हायो आहे, लिखियो बि आहे, उहे कहाणियूं बि लिखियूं आहिनि। नौजवान लाइ तमामु घणो उत्साह मिली सघे थो। आऊं पंहिंजे प्रोग्राम में भलीकार करियां थो ताजवर खे, जेके पाण एजुकेशनिस्ट आहिनि, पोइटिस आहिनि ऐं राइटर बि आहिनि। उन्हनि सां कचहरी कंदासीं। ताजवर में आपको वेलकम करता हूँ अपने शो में। उन खां पोइ दोस्तों हिकिड़ो ॿियो नौजवान जंहिंजे बारे में मूं ॻाल्हायो त उन किताब लिखिया आहिनि, पाण अमीन जोयो, एजुकेशनिस्ट आहिनि, राइटर आहिनि, पाण हिकिड़ी यूनिवर्सिटीअ में लेक्चरर आहिनि। आऊं त दिलि सां भलीकार करियां थो अमीन जोयो साहब खे, आऊं अव्हांखे बि भलीकार करियां थो। ताजर मैं आपकी तरफ आना चाहूँगा। सबसे पहले तो माशाल्लाह आप एजुकेशनिस्ट तो हैं ही, लेकिन मैं चाहूँगा कि आप क्योंकि पोइटिस हैं, आप लिखती हैं, शायरी से बड़ा लगाव है, तो मैं आपसे ये पूछना चाहूँगा वो नौजवान, बेशक वो लड़के हैं या लड़कियाँ हैं, लड़कियाँ बहुत सारी ऐसी लड़कियाँ हैं जिनके अंदर एक जुनून होता है, एक इश्क होता है। वो चाहती हैं कि यार हमारे अंदर लिखने की सलाहियत मौजूद है और हम बहुत अच्छे तरीके से पोइट्री कर सकती हैं, लेकिन वो लिख नहीं पाती। वजह ये है कि उनको माशरे से डर होता है कि यार हम शायरी करेंगे, हम खूबसूरती पे लिखेंगे, हम मंज़र पे लिखेंगे, हम हुकूमत पे लिखेंगे या माशरे की अक्कासी करेंगे तो लोग क्या कहेंगे। इसको आप कैसे देखती हैं और किस तरीके से उनको आगे लाया जा सकता है, उनको कैसे इस चीज़ पे हम सेटिस्फाई करें कि यार आपके अंदर ये गट्स हैं तो आप लिखना शुरू करें। सबसे पहले तो आपका बहुत बहुत शुक्रिया कि आपने मुझे इनवाइट किया। तो आपका जो सवाल है, सबसे पहला ये कि किस तरीके से वो बंदी जो है, वो बंदी या बंदा जो भी हमारे तुलबा हैं, जिसमें लड़के और लड़की दोनों हैं जी, किस तरीके से वो अपने खौफ को काबू पा सकते हैं, किस तरीके से वो उन चीज़ों में आगे बढ़ सकते हैं। तो उसका तो सबसे पहला सवाल, जवाब उसका इस सवाल के अंदर ही है कि देखिए किसी भी चीज़ में सबसे पहले कामयाबी हासिल करने का जो सबसे पहला जो इब्तिदाई जो नुक्ता है वो ये है कि इंसान को अपने अंदर का खौफ
پہ قابو پانا چاہیے, ختم کرنا ہے. اگر آپ جب ہم سائیکل چلانا سیکھتے ہیں, اگر جو بندے کے اندر خوف ہے شروع میں ہوتا ہے کہ میں گر جاؤں گا, لیکن وہ ایک دفعہ گرے گا, 2 دفعہ گرے گا, تیسری دفعہ وہ اس کا کانفیڈنس بالکل بلٹ ہو جاتا ہے, تو بالکل وہ اسموتھلی چل جائے گا. اسی طریقے سے کسی بھی میدان میں, زندگی کے کسی بھی فیلڈ میں, اگر ہم اس خوف پہ قابو پا لیں, ہم لوگ اگر سپوز آپ لکھنے کی بات کر رہے ہیں, تو اگر ہم آئینے کے سامنے کھڑے ہو کے لکھا ہوا پڑھیں, اس سے ہمارا کیا ہوگا, ہمارا کانفیڈنس اس سے بلڈ ہوگا. ہم سمجھیں, ہم ایک امیجن کر لیں سامنے لوگ بیٹھے ہوئے, اگر ہم نہیں بول سکتے, 4 لوگوں کے سامنے ہم نہیں بول سکتے, ہم آئینے کے سامنے کھڑے ہو کے پریکٹس کریں تو ہمارا اس سے کانفیڈنس ہوگا, پہلی بات. دوسری بات یہ کہ اگر لکھنے کا بہت شوق ہے, جو بھی رائٹر ہے, جو بھی مصنف ہے, جو بھی شاعر ہے, جس سے بھی آپ کو عقیدت ہے, جس سے بھی آپ پڑھنا چاہ رہے ہیں, آپ اس کا کلام پڑھیں, اس کی کتابیں پڑھیں, اور اس کے علاوہ بھی آپ کتابیں پڑھ سکتے ہیں, کیونکہ آپ جتنا زیادہ مطالعہ وسیع ہوتا ہے اتنا ہی زیادہ لکھائی میں نکھار آتا ہے. بالکل صحیح. تو اس لیے, اور جو دوسرا سوال ہے کہ ہم اس کو کس طریقے سے آگے لا سکتے ہیں, تو اس کے لیے بہت ساری مثالیں ہیں جو کہ لائیو مثالیں ہیں. لائیو ایگزامپل اس طریقے سے, میرے اپنے کئی جاننے والے ہیں جو انٹیریئر میں ہیں یا کہیں اور KPK میں ہیں, ان کے گھر والے نہیں سپورٹ کرتے, بہت اچھا لکھ سکتے ہیں, لڑکے بھی ہیں, لڑکیاں بھی ہیں. انہوں نے کیا کیا, اپنے اندر سے انہوں نے وہ تو نکالنا ہے نا, اپنا ایک ڈر خوف تو نکالنا ہے, دوسرا اپنے اس فن کو, اپنی اس کریٹیوٹی کو سامنے بھی لانا ہے, وہ بھی آپ اندر نہیں رکھ سکتے. اب جب وہ سامنے لانا ہے تو وہ انہوں نے کیا کیا ہے کہ اپنا انہوں نے قلمی نام بنایا, اس قلمی نام سے انہوں نے وہ پبلش کرنا شروع کر دی. گریٹ. تو اس کا مطلب ایکچوئل نام کچھ اور ہے, بالکل قلمی نام اپنا بنا دیا. بہت سارے بڑے بڑے رائٹرز ایسے ہیں جن کے ہم نے قلمی نام, بے مشہور ہو چکے ہیں وہ. تو ایک وقت ایسا آتا ہے کہ دنیا پھر ماننے لگتی ہے, پھر گھر والے بھی مانتے ہیں, پھر باہر والے بھی مانتے ہیں, تو اسٹارٹ بندہ اس طریقے سے کر سکتا ہے, کوئی ایشو نہیں ہے اس میں, میرا نہیں خیال. صحیح, رائٹ, بہت اچھی بات کی. امین جو صاحب, آؤں ودن پان ایجوکیشنسٹ بھی आहियो, राइटर भी आहियो, माशाल्लाह किताब लिखिया आहिनि, अमी आर्ट ते बि लिखियो आहे, उन खां पोइ पेंटिंग ते बि लिखियो आहे. अक्सर ईअं बि थींदो आहे, कुझु नौजवाननि खे पेंटिंग सां लॻाव हूंदो आहे, पर उहे किथे न किथे इहो सोचींदा आहिनि त यार पेंटिंग सां असांजो लॻाव त आहे, पर असीं इन फील्ड जे अंदरि एजुकेशन हासिल करे वठूं त अॻिते फ्यूचर उन्हनि खे सिक्योर नज़र कोन ईंदो आहे. इन शइ में, इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? अगरि इहा सदाकत आहे इन ॻाल्हि में, त इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे त इन जो को शाइनिंग फ्यूचर कोन आहे, सिक्योर फ्यूचर कोन आहे, त पोइ इन में ॾोह कहिड़ो आहे, छो इन शइ जो फ्यूचर कोन्हे? सभ खां पहिरियां वॾी महिरबानी अदा इम्तियाज़, तव्हां मूंखे इनवाइट कयो ऐं पंहिंजे हिन चैनल ते, हिन प्लेटफॉर्म ते मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो. तव्हांजो सुवाल मूं चङी तरह ॿुधो ऐं सम्झो. असुल में हीअं आहे त तइलीमी इदारा जेके असांजा आहिनि, एजुकेशनल इंस्टीट्यूट जेके आहिनि, उहे नौजवाननि खे ठाहींदा आहिनि, उहे उन्हनि खे बिल्डअप कंदा आहिनि इदारा. बिल्कुलु सही. हाणे जीअं तव्हां ॻाल्हि कई त नौजवाननि जो जेको फ्यूचर आहे उहो उन्हनि खे इनसिक्योर नज़र अचे थो, ख़ासि तौर ते आर्ट, पेंटिंग, आर्किटेक्चर ऐं पेंटिंग ख़ासि तौर ते. इन में वाक़ई बि फ्यूचर में अहिड़ा के इदारा कोन्हनि जेके उन्हनि खे हायर कनि, जेके उन्हनि जे कम खे पजीराई मिले. इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर हींअर असां 21वीं सदी में वेठा आहियूं, नओं दौरु आहे. अॼु जो नौजवान जेको आहे उहो पाण खे मञायूं बीठो आहे. पाकिस्तान फ्रीलांसिंग में तव्हांखे ख़बर आहे 3 या 4 नंबर ते आहे. यूट्यूबर्स जेके असांजा आहिनि, फ्रीलांसर जेके आहिनि, उहे सभु जो सभु नौजवान आहिनि. हिन मुल्क जो 60% जेको नौजवान आहे उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां सोशल मीडिया जे ज़रिए पाण खे मञायूं बीठो आहे. बिल्कुलु सही. जेकॾहिं तव्हांखे को इदारो सपोर्ट नथो करे, मिसाल आहे, या का ऑर्गेनाइज़ेशन तव्हांखे हायर नथी करे, जॉब नथी ॾिए, तव्हां पंहिंजो यूट्यूब चैनल खोले छॾियो. बिल्कुलु सही. उन ते तव्हां में जेकॾहिं स्किल्स आहिनि त उहो तव्हां वञो, शयुनि खे रिकॉर्ड कयो ऐं उन्हनि खे तव्हां दुनिया जे साम्हूं रखो, मंज़राम ते आणो. त ईअं पंहिंजी मदद पाण जे तहत बि नौजवान पंहिंजो पाण खे स्टेबल करे सघे थो, बीहारे सघे थो. सही. अच्छा, अव्हां जीअं चयो त अव्हांजा 3 पहलू आहिनि, अव्हांजा 3 पासा आहिनि, त आर्ट्स में बि आहियो, आर्किटेक्चर में बि आहियो, उन खां पोइ वरी पेंटिंग में बि आहियो. अव्हां पंहिंजी फील्ड में जेतिरो अरसो तव्हां ॾिनो आहे, तव्हां ॿुधायो पिया त 10-15 सालनि, अव्हीं पंहिंजी पाण इन डिपार्टमेंट खां, महिनत खां केतिरो मुतासिर आहियो, ऐं जेका मोट अव्हांखे मिली आहे उन खां केतिरो मुतासिर? बिल्कुलु इम्तियाज़, अल्हम्दुलिल्लाह.
आउं बिल्कुलु मुतमिन आहियां पंहिंजी जेका मौजूदा पोज़ीशन आहे। बेसिकली आउं हिकिड़ो टीचर आहियां, लेक्चरर आहियां, ठीकु आहे। पर हीउ लिखणु जेको आहे उहो मुंहिंजो शौक़ु आहे। शौक़ खां वधीक ईअं सम्झो इश्क़ आहे। सही। त जॾहिं मूंखे मौक़ो मिलंदो आहे त मां टाइम कढी ऐं मुख़्तलिफ़ सिंध जे मागनि मकाननि ते वेंदो आहियां, उते प्राइमरी रिसर्च कंदो आहियां। उन में मुंहिंजो महवर जेको आहे उहा ई फ्रेस्को पेंटिंग आहे। सही। हीउ मुंहिंजो हूअं त पहिरियों किताबु आहे, पर लाइनअप में 2 किताब ॿिया बि अचनि था। सही। जेके तमामु जल्द पब्लिक खे राइट। ताजर, मैं आपकी तरफ आना चाहूँगा। आप शायरी भी बहुत अच्छे तरीके से करती हैं, बहुत अच्छी शायरी है आपकी। अच्छा, फॉर एग्जाम्पल एक बंदा है, जैसे मैंने थोड़ी देर पहले आपसे बात की, पोइट्री तो बहुत सारे बंदे कर भी लेते हैं, लेकिन उनके जहन में ये ख़याल ही नहीं होता, उनको ये एहसास ही नहीं होता, उनको ये पता ही नहीं होता कि यार एक शायर का अच्छा किरदार क्या है पाकिस्तान के लिए, पाकिस्तान के लिए, सूबे के लिए, अवाम के लिए, वो पॉजिटिव रह के किस तरीके से शायरी कर सकते हैं। आप क्या कहेंगे इस बारे में? देखें, अगर हम तारीख़ देखें तो पाकिस्तान जिस वक्त बना था तो उस वक्त भी शायरी का जो किरदार था वो बहुत अहम था। ठीक है। अल्लामा इकबाल की शायरी ने नौजवानों को मोटिवेट किया था। उस शायरी के मतलब उनकी जो शायरी इतनी जोश और वलवले वाली शायरी थी कि लोग वो शायरी सुन के बहुत मोटिवेट हुए थे। उस वक्त की बात है। और अगर आप शायरी को, आप ज़रूरी नहीं है कि वो शायरी मर्द और औरत तक मतलब वो महदूद रहे। शायरी तो आप बहुत सारे हालात और वाक़यात पे कर सकते हैं। एक शायर जो होता है वो वैसे ही बहुत हसास होता है। बिल्कुल। कहीं बॉम्ब ब्लास्ट होता है, कहीं एक्सीडेंट होता है, कहीं ज़लज़ला आता है। मतलब जो बंदा जो शायर होता है, जो भी आर्टिस्ट होता है, वो वैसे भी हसास होता है। तो अगर बंदा जिस वक्त जो शायर होता है, जो राइटर होता है, वो जो चीज़ें देख रहा होता है, जो सुन रहा होता है, वो उसके ऊपर वो आम बंदों से ज़्यादा उनको महसूस करता है। ठीक है, वो उनको एहसास को वो लिख सकता है। ठीक है। अब आप कह रहे हैं लिखने का, अब लिखने का ये है कि ज़रूरी नहीं है कि उसको इश्क और मोहब्बत के उसमें लिखा जाए। आप उस तालीम के हिसाब से आप नौजवानों को मोटिवेट करने के लिए एक मतलब जो पॉजिटिविटी जो हो सकती है लाई जा सकती है, तो उसके मतलब बहुत ज़्यादा के जरिए आप नौजवानों उम्मीद की किरण ला सकते हैं। लाइक जैसे अल्लामा इकबाल ने कहा था, ज़रा नम हो तो ये मट्टी बहुत ज़रख़ेज़ है साकी। तो उसी हिसाब से हमारे ताजो आपकी बात को कंटिन्यू करेंगे। साथियों, वंजो न केॾांहुं रहिजो, असां सां मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। अमीन जो साहब, मां सम्झां थो एजुकेशन जेका आहे, तालीम, मुंहिंजो हिकिड़ो ख़्यालु आहे त एक्टिविटी बेस्ड हुजणु घुरिजे। इन बाबति अव्हांजो छा ख़्यालु आहे? छाकाणि त एजुकेशन सां बि वाबस्ता रहिया आहियो ऐं हूअं बि अव्हां पेंटिंग सां बि अव्हांजो तालुक़ु आहे, एक्टिविटी अव्हीं बि करियो था। इन मां शागिर्द खे केतिरो उत्साह मिले थो, केतिरी उमेद मिले थी ऐं केतिरो उहो शयुनि खे सम्झे थो, अॻिते उन जो अक़ल जेको ज़हन आहे, दिमाग़ आहे, केतिरो वधी सघे थो? जी प्लीज़। इम्तियाज़, बिल्कुलु तव्हांजो सुवालु पंहिंजी जाइ ते ख़ासि आहे ऐं वक़्ताइतो आहे। त इन में आउं इहो चवंदुसि त हींअर जेका लेटेस्ट जेको तरीक़ो आहे एजुकेशन जो, उन में सिर्फ़ु थ्योरी सां कमु न हलंदो। छो त हींअर जेके चैनल्स अची विया आहिनि, मुख़्तलिफ़ हर ॿार वटि, हर स्टूडेंट वटि या टच स्क्रीन मोबाइल त आहे ई आहे। त उन में प्रैक्टिकली असां जेको आहे स्टूडेंट्स खे उन शइ में इन्वॉल्व कयूं। मिसाल जेको बि टॉपिक हुजे, जीअं पेंटिंग आहे, आर्ट आहे, या जीअं हिन किताब में मूं लिखियो आहे, त असां स्टूडेंट्स खे थ्योरी पढ़ाइण सां गॾु उन जाइ ते वठी वञूं। उन सां इहो थींदो त उनजी इमेजिनेशन जेका आहे उहो पावर वधंदो, हू वधीक गहराईअ सां शयुनि खे ऑब्ज़र्व कंदो, ॾिसंदो, पाण वटि नोट कंदो ऐं हुनजो दिमाग़ ऐं दुनिया खुली वेंदी। उनखे हिकिड़ो वॾो स्पेस नज़र ईंदो। ऐं आउं सम्झां थो त फील्ड रिसर्च विज़िट कराइण सां शागिर्दनि खे इलाही मस्बत जेको आहे सो मोट मिले थी। ऐं असांजी यूनिवर्सिटी अल्हम्दुलिल्लाह प्रैक्टिकली ईअं कराए पई। गुज़िरियल 7 सालनि खां असां स्टूडेंट्स खे मुख़्तलिफ़ जायुनि ते फील्ड रिसर्च विज़िट कराइण लाइ वेंदा आहियूं। उन खां पोइ जॾहिं उहो स्टूडेंट वापसि ईंदो आहे त असां उन में वरी तब्दीली महसूसु कयूं था। सही। हुन जो विज़न, हुन जा सवाल, हुन जूं ॻाल्हियूं उहे नथियूं हुजनि जेके पहिरियों हूंदियूं आहिनि। त इन में आउं इहा पॉइंट रखां थो त
फील्ड रिसर्च विज़िट तमामु ज़रूरी आहे थ्योरी सां गॾु। थ्योरी जो हिकिड़ो पंहिंजो फेज़ आहे पर उन सां गॾोगॾु प्रैक्टिकल जेको आहे सो वॾी अहमियत रखे थो शागिर्द। राइट ताजर, मैं आपकी तरफ आना चाहूँगा। लड़के लड़कियाँ जो भी पोइट्री करना चाहती हैं उनका अल्टीमेट मकसद, एक तो अगर हम कहते हैं कि अर्निंग, ये भी गलत नहीं होगी मेरी बात, लेकिन कुछ लोग ऐसा भी सोचते हैं कि यार अर्निंग नहीं हो रही हमारी तो इसका फ़ायदा क्या है। आपके ख्याल मुताबिक क्या फ़ायदा है, क्या हम अर्निंग भी कर सकते हैं, हम इसको अपनी फील्ड या आप इस एज अ फील्ड परसू कर सकते हैं, प्रोफेशन बना सकते हैं, आपका क्या ख्याल है? देखिए आजकल जैसे सोशल मीडिया का दौर है, हर चीज़ में बहुत ज़्यादा वैरायटी है। आप पोएट्री के ज़रिए आप सॉन्ग लिख सकते हैं, आप मिली नगमे लिख सकते हैं, उनके ऊपर जो है डबिंग हो सकती है, बहुत ज़्यादा वीडियोस बनाई जा सकती हैं। तो आप वीडियोस बना के, बल्कि आप खुद ही उसको, अगर आपकी अल्लाह ने अच्छी आवाज़ दी है तो आप उसकी वीडियोस बनाएं, उसको पोस्ट कर दें। आजकल तो किसी की ज़रूरत नहीं है ना, आप सोशल मीडिया के थ्रू आप उसको पोस्ट कर दें, आपको खुद ही पता चल जाएगा, आपको लाइक मिलेंगे, कितने लाइक्स। आप यूट्यूब पे चैनल बनाने, उसकी अर्निंग होती है, बेशक होती है, लोगों ने बनाया हुआ है इसका ज़रिया। राइट। अच्छा ताजर, ये भी मुझे बताइए कि पोइट्री के लिए या पोइट्री का मज़मून किसी निसाब में रखा गया है आपके ख़्याल में, क्योंकि आपका बड़ा एक्सपीरियंस है इस चीज़ के अंदर, रखा गया है? अगर नहीं रखा गया है इस किस्म का कोई सब्जेक्ट तो रखना चाहिए? देखें रखना तो बिल्कुल चाहिए, क्योंकि पोएट्री जो है देखें क्रिएटिविटी कह सकते हैं इसको, आप अदब कह सकते हैं। तो हमारे यहाँ जो पुराने हमारा जो निसाब है, सबसे बड़ा तो हमारा निसाब जो बहुत पुराना चला आ रहा है, उसमें कोई तब्दीली नहीं है। सही, ठीक है, क्योंकि हमारे यहाँ अव्वल तो अगर आप देखें तो पाकिस्तान में 2 मखसूस मीडियम है, ठीक है। अगर हम उसको देखा जाए तो, और जो एक मीडियम है इंग्लिश के, हम उसकी अहमियत से इनकार नहीं है, ठीक है, एक लैंग्वेज है, एक ज़बान है, उसको आना चाहिए। लेकिन अगर हमारी जो मेजॉरिटी है, जो पॉपुलेशन है, वो हमारी जो है वो उर्दू है, जो उर्दू मीडियम है, तो वो अगर आप उसको अपनी ज़बान में समझाएं, अपनी ज़बान को आप अहमियत दें, तो बेशक इसके अंदर तो बहुत ज़्यादा वो है कि मतलब फ़रोग़ दिया जा सकता है इन चीज़ों को। और अदब का जो है आप कह रहे हैं कि जो टॉप मजमून है, तो वो हमारे उर्दू अदब में, जो उर्दू का जो हमारा सब्जेक्ट है, जो स्कूल्स वगैरह में है, उसके अंदर जो पुरानी जो गालिब की, फैज़ की, इस टाइप की जो शायरी है, वो जो एक पोर्शन है वो अभी तक वैसे ही है, उसके अंदर कोई एडिशन नहीं है, कोई मॉडिफिकेशन नहीं, कोई चेंज नहीं आया है उसके अंदर। तो मैं समझती हूँ कि आना चाहिए। उसमें जो नए शोरा हैं, लाइक अमजद सामजद हैं, परवीन शाकिर है, जिनको हम पढ़ सकते हैं, जो हम गालिब की शायरी जो है उसमें बहुत सारे फ़ारसी ज़बान है, यहाँ पे लोगों की इतनी ज़बान नहीं है, मतलब नहीं आता उनको फ़ारसी में समझ। तो अगर उनको ज़रा आसान ज़बान में समझाया जाए, जो अगर आजकल के शोरा को भी उसमें शामिल कर दिया जाए, तो उसमें मेरा नहीं ख्याल कोई मज़ायका होगा। अमजद सामजद का बहुत अच्छा काम है, परवीन शाकिर का बहुत अच्छा काम है, तो होना चाहिए। राइट ताजर, बहुत अच्छी बात की आपने। अमीन साहब, अमीन छा था सम्झो तो अॼुकल्ह जा नौजवान इन आर्ट सां, आर्किटेक्चर फील्ड सां, उन खां पोइ इन पेंटिंग सां छा शौक़ु रखनि था, उन्हनि जो लगाव आहे? अगरि लगाव आहे त अहिड़े क़िस्म जा मौक़िया बि उन्हनि खे हुकूमत जी तरफ़ां, स्कूलनि कॉलेजिस, तालीमी इदारनि जी तरफ़ां फ़राहम कया वञनि था? बिल्कुलु इम्तियाज़, इहा ॻाल्हि आहे त नौजवान जेको अॼु जो आहे उन में दिलचस्पी आहे, उहा असां पाण ऑब्ज़र्व कई आहे। ड्राइंग जो जेको सब्जेक्ट आहे उहो प्राइमरी लेवल खां पढ़ायो वञे थो, उन खां पोइ जंहिं स्टूडेंट जी पंहिंजी ज़ाती दिलचस्पी आहे उन में, त उहो उन में अॻिते वञे थो ऐं कामयाब बि थिए थो। आर्ट्स एग्ज़िबिशन लॻनि था, मुख़्तलिफ़ आर्ट गैलरियूं आहिनि कराची में, जामशोरे में, हैदराबाद में। बल्कि हिकिड़ी नई शइ मां तव्हांखे ॿुधायां, शायदि तव्हांजे इल्म में हुजे न, त आर्ट एंड डिज़ाइन डिपार्टमेंट खुलियो आहे राइट सिंध यूनिवर्सिटी में अलॻि सां हाणे रिसेंटली। त इन मां साबित इहो थिए थो त स्टूडेंट जी न रुॻो दिलचस्पी आहे पर इन फील्ड में स्कोप बि आहे अॻियां। ग्रेट। ऐं जेको स्टूडेंट में गट्स आहिनि उहो पाण खे मञाए थो इन फील्ड में, काफ़ी वास्ट फील्ड आहे। सही। अच्छा अमीन भाउ, मूंखे इहो बि ॿुधाइजो, आर्ट एंड डिज़ाइन में फॉर एग्ज़ाम्पल कोई शागिर्द आहे जेको दिलचस्पी बि रखे थो, एडमिशन बि वठे थो, डिग्री बि हासिलु करे सघो था, उन लाइ के स्पेस जेके मख़सूस जॻहनि ते हुजनि, अभी ॿुधाए सघो था? हा बिल्कुलु, हिते मुख़्तलिफ़ जेके आहिनि से आर्ट गैलरीज़ आहिनि, कराची जी ॻाल्हि कंदोसां ख़ासि तौर ते, त उते पंहिंजी जेका पेंटिंग आहे उहो नुमाइश में लॻनि थियूं। लाहौर में, इस्लामाबाद में त तमामु घणे पैमाने ते आहे, पर हिते कराची में बि उनजे लाइ स्कोप आहे ऐं हू जेको आहे उते पंहिंजी शइ प्रेज़ेंट करे थो, उनखे मञता मिले थी। ऐं हिकिड़ो सनम शाह शायदि नालो आहे,
उहा तमामु सुठी हिकिड़ी आर्टिस्ट उभरी आई आहे सहर, मुंहिंजे ख़्याल में सहर शाह रिज़वी सही उनजो नालो बि आहे ऐं उहा मुख़्तलिफ़ कराची जे हंधनि ते उन जूं पेंटिंग बि मूंखे नज़र आयूं आहिनि त मेल या फीमेल ॿिन्ही जे लाइ अपॉर्चुनिटीज़ जाम आहिनि। राइट। अच्छा अमी छा था सम्झो इन पैशन खे इन प्रोफेशन खे फुल टाइम रखी सघिजे थो या इनखे पार्ट टाइम रखिजे त बहितर आहे? इम्तियाज़ आउं सम्झां थो त इनखे फुल टाइम माण्हू एज़ अ प्रोफेशन जेको आहे सो रखी सघिजे, छो त का बि शइ पार्ट टाइम ऐं शॉर्टकट न हूंदी आहे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी समूरी कमिटमेंट, पंहिंजी समूरी सघ, समूरियूं कोशिशूं हिक ई प्रोफेशन खे ॾियो था त उन में तव्हां ज़रूरु कामयाबु थींदव ऐं अलाह साईं चवे थो त तव्हांजी जेका महिनत आहे उहा कॾहिं बि ज़रूरु ज़ियान न थींदी आहे। बिल्कुल सही। राइट। ताज मैं आपकी तरफ आना चाहूँगा, आप क्या समझती हैं इस पूरे, अगर सूबे की बात की जाए, पहले जैसे आपने नाम लिया बहुत सारे पॉइंट हमारे पास गुजरे हैं माशाल्लाह और बड़ी अच्छा नाम है उनका, उन्होंने नाम कमाया है। ये सुना जाता है पहले ज़माने में शायरी की बड़ी कदर होती थी, इस वक्त कदर नहीं है, इस बारे में और इस बात में कितनी सदाकत है? देखें पहले ज़माने में जो शायरी की कदर थी वो गालिब की थी, फैज़ की थी। अभी आजकल जो है वो दूसरे शोरा है, वो हर ज़माने के अपने तकाज़े होते हैं जी, चेंजिंग होती है दुनिया के अंदर। जो तब्दीली का निज़ाम है वो तो एक, उससे आप मतलब इनकार नहीं कर सकते ना, हर चीज़ के अंदर तब्दीली आ रही है। अगर तब्दीली नहीं आई होती तो हम पहिए पे ही ज़िंदगी गुजार रहे होते। उस पहिए से अगर रिसर्च चली है, बंदे ने गाड़ी बनाई है, गाड़ी बनी है, जहाज बना है, तब्दीली तो हर चीज़ में आई है ना। तो नहीं, तब्दीली क्या समझती हैं आप? मतलब ये तो नेगेटिव तब्दीली हुई ना, पहले इस चीज़ की कदर थी अगर आप कहते हैं। नहीं, पहले उनकी कदर थी ना, जो हमारे जो उस्ताद शोरा है उस ज़माने में जो है उनकी कदर थी। अब जो है उसके बाद जो दूसरे आने वाले शोरा हैं उनकी भी कदर है, जाहिर सी बात है। अब वो हमारे, अगर शायरी की बात की जाए तो शायरी की तो कदर है ना, देखें शायरी की तो है, शायरी की कदर कम तो नहीं। तो आप क्या समझती हैं आजकल के नौजवान उभर रहे हैं, आगे आ रहे हैं शायरी की? बिल्कुल आ रहा है। मैं मुशायरों में जाती हूँ, मैंने देखा है बहुत सारे नए लिखने वाले हैं जो कि बहुत अच्छा लिख रहे हैं और आते हैं, बिल्कुल लोग निकले की तरफ बहुत माइल हो रहा है। अच्छा, इनको गाइडेंस भी हो रही है? अब जो हमारी गवर्नमेंट है वो गवर्नमेंट उनको के साथ ताउन भी कर रही है, इंस्टीट्यूट्स भी हैं, उनको कुछ सीखने के मौके भी फराहम कर रही है कि नहीं? नहीं, सीखने के मौके तो देखें, इंसान को जिस चीज़ का शौक़ होता है ना, जुनून होता है, वो कहीं ना कहीं से मौका खुद ही निकाल लेता है। आजकल कोई हुकूमत की तरफ से तो ऐसा कोई नहीं है कि मतलब सिखाने का कोई वो नहीं है। एक तो देखेंगे खुदातात सलाहियत होती है, आप मज़ीद इसको इन्हेंस इस तरीके से कर सकते हैं कि जो रूज़ जो होता है शायरी में, जो बेसिक चीज़ होती है, जो रूज़ होता है, वो सीख सकते हैं आप। बेशक उसके लिए बहुत सारी एकेडमीज़ हैं, वो सिखाते हैं, बहुत सारे शायर हैं वो फ़ीस लेते हैं, वो सिखाते हैं उरूज़। तो अगर बावज़न शायरी होगी और उरूज़ के साथ होगी तो फिर तो वो बहुत आगे जाएगी ना। आप अगर एक शायरी कर रहा है एक बंदा, उसका ख्याल बहुत उम्दा है लेकिन वो वज़न में नहीं है, तो फिर तो उसको कोई नहीं पड़ेगा। तो चीज़ें तो सीखनी पड़ती हैं। राइट आजर नाज़रीन वंजो न केॾा रहिजो, असां मिलूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। अमीन भाउ, अमीन छा चवंदो त गवर्नमेंट जो भला इन में को किरदारु आहे आर्ट्स जे अंदरि या पेंटिंग जे अंदरि कि इन शइ खे, इन फील्ड खे अॻिते वधाइण लाइ उन्हनि खे क़दम खयां हुजनि, कि इदारा खोलिया हुजनि, दोस्तनि सां या शागिर्दनि सां को सहकार कयो हुजे? बिल्कुलु इम्तियाज़, ऐं हिते इंडोमेंट फंड ट्रस्ट जी ॻाल्हि कंदुसि। हिकिड़ो निजी इदारो आहे जेको आर्ट एंड आर्किटेक्चर ते जेको आहे सो न रुॻो कमु करे पियो पर उन्हनि शयुनि खे महफ़ूज़ कराए पियो। राइट। उन सां गॾु असांजो कल्चर डिपार्टमेंट एंटिक्विटीज़ विंग जेका आहे उहा बि ही जेके क़दीम आसार आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ करे पई, थोरो ई सही पर हींअर कमु थी रहियो आहे, इन ते ध्यानु ॾेई रहिया आहिनि ऐं शागिर्द जेके आहिनि हाणे इन पासे इंट्रस्ट रखनि था। आर्ट एंड आर्किटेक्चर जा जेके शागिर्द आहिनि या आर्कियोलॉजी ऐं एंथ्रोपोलॉजी जा ख़ासि तौर ते उहे फील्ड में नौजवान बि मूंखे कमु कंदे नज़र आया आहिनि। त बिल्कुलु पॉज़िटिवली कमु इन पासे गवर्नमेंट जो हाणे ध्यानु थियो आहे। न सिर्फ़ु गवर्नमेंट जो पर कुझु निजी इदारा बि उहे नौजवाननि खे ट्रेनिंग बि ॾियनि पिया ऐं पंहिंजा जेके सयाहती ऐं सक़ाफ़ती माॻ आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ कनि पिया। ॾाढो सुठो। अच्छा, फॉर एग्ज़ाम्पल जेके शागिर्द जेके नौजवान इन फील्ड में अचणु चाहिनि था उन्हनि जे लाइ
बुनियादी अवी छा इंस्ट्रक्शन हूंदियूं अव्हां जे तरफ़ां हिदायतूं छा हूंदियूं त उहो शागिर्द कीअं अॻिते एक्सेल करे या उहे पंहिंजनि जेके गट्स आहिनि उन्हनि खे कीअं तराशे? बिल्कुलु, सभ खां पहिरियां त जेको कंसर्न डिपार्टमेंट आहे कंहिं बि यूनिवर्सिटी में, मिसाल जीअं आर्ट्स एंड डिज़ाइन जी मूं तव्हांखे मिसाल ॾिनो, या आर्कियोलॉजी आहे या आर्किटेक्चर आहे, उन में एडमिशन वठे 4 साल थ्योरी पढ़े, उन खां पोइ उनखे सॼी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त आउं कमु कहिड़ो करणु वञा पियो। उन खां पोइ उहो फील्ड में लहे ऐं जेके सीनियर्स आहिनि जेके ऑलरेडी इहो कमु कनि पिया उन्हनि खां सिखे, शयुनि खे पाण ऑब्ज़र्व करे ऐं घटि में घटि जेको आहे सो 5-6 साल जेको आहे हिन फील्ड खे ॾिए त बिल्कुलु हुनजो फ्यूचर आहे ऐं घणे खां घणो स्कोप बि आहे, छो त स्टूडेंट हिन पासे हींअर घटि पिया अचनि। सही, तव्हां हिन चैनल जे ज़रिए आउं उन्हनि खे इहो मैसेज ॾींदुसि त हिन फील्ड में काफ़ी स्कोप आहे, हिन में तव्हां अॻियां अचो, एडमिशन वठो ऐं प्रैक्टिकली अमली तौर ते फील्ड में वञो ऐं रिसर्च कयो। इन फील्ड में फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो शागिर्द आहे जेको डिग्री हासिल करे थो, डिग्री हासिल करण खां पोइ उन्हनि जी जेका मुलाज़मत लॻे थी, उन्हनि जी नौकिरी लॻे थी या उन्हनि खे जेको मौक़ियो फ़राहम कयो थो वञे, उहे कहिड़ा प्लेटफॉर्म आहिनि ऐं उन्हनि जूं JDs छा हुजनि? हा, बिल्कुलु सही सुवालु आहे। कल्चर डिपार्टमेंट एंटीक्विटी विंग में हर साल पोस्टूं अचनि थियूं। ठीकु, उन में आर्ट एंड आर्किटेक्चर वारा जेके ख़ासि तौर ते आर्किटेक्चर जा जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे हायर कयो वेंदो आहे ऐं रिक्वायरमेंट ई कल्चर डिपार्टमेंट जी इहा हूंदी आहे त हिन जी मास्टर्स आर्ट्स में या आर्किटेक्चर में हुजे। सभ खां पहिरियां उहा जॉब उन जे लाइ जेका आहे सा थींदी ऐं उन खां पोइ जेकॾहिं उहो फील्ड में होशियारु साबित थिए थो, महिनत करे थो, उनजी कमिटमेंट आहे, उनजो लॻा आहे त उनजो प्रमोशन बि थिए थो, अॻिते बि उनजा रस्ता खुलनि था। ॿाहिरि बि मुख़्तलिफ़ जेके कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं दुनिया में आर्ट एंड आर्किटेक्चर सां जेके लाॻापियल आहिनि, उतां उनखे इन्विटेशन अचे थी, उते वञे थो ऐं पंहिंजूं शयूं ऐं पंहिंजो फ़न जेको आहे उते पेश करे थो, उनखे मान्यता भी मिले थी। अहिड़ा काफ़ी मिसाल आहिनि असां। ॾाढी ज़बरदस्त। ताजवर, आप क्या कहना चाहेंगे? आपने बड़ा अरसा दे दिया माशाल्लाह इस फील्ड को, आप कितना सेटिस्फाई अपने फील्ड से? मैं कुछ ख़ास नहीं, बस सही चल लेकिन रहा है। वजह क्योंकि देखें हमारे यहाँ जो हमारा जो तालीमी निज़ाम है वो रट्टाफिकेशन पे बेस्ड करता है, ठीक है, जो कि हक बात है। हम लोग, आप एक बंदा जो पढ़ रहा है उसका जो टारगेट होता है ना वो ये होता है कि मेरे नंबर पूरे आ जाए, मैं प्रमोट होकर नेक्स्ट लेवल पे तक चला जाऊं, उसके बाद जो है मुझे डिग्री मिल जाए। डिग्री, हमारा जो तालीम है ना, वो हमारा जो तालीम का उसूल है वो हमारा एक्चुअली कुछ लर्निंग नहीं है, हमारा जो है वो है डिग्री का उसूल। अब डिग्री का उसूल, जब डिग्री आती है हमारे हाथ में तो हमारा जो टारगेट होता है वो हमें होता है नौकरी मिल जाए। तो वो जो लर्निंग का जो वो होता है ना कि जहन, आपका जो जहन खोलने वाला जो होता है, जो एजुकेशन है वो नहीं है, कॉन्सेप्ट नहीं है, रट्टाफिकेशन है। जैसे कि आप किसी तोते को बिठा दें, कुछ उसके अंदर फीड कर दें, इसके बाद आप उसको या रोबोट को आप उसका बटन दबा दें या उसको उस वक्त जो उसका टाइमिंग है वो उस टाइमिंग पे वही वाला काम करता रहेगा। लेकिन जो है अगर आप उसको ओपन स्पेस दो, जैसे तालिब इल्म को अगर आप कम्युनिटी सिखा रहे हो, कम्युनिटी डेवलपमेंट पढ़ा रहे हो, सब्जेक्ट एक टाइप, जब तक आप कम्युनिटी में ले जाके उनकी फील्ड विजिट नहीं कराओगे, उनको नहीं पता चलेगा कि कम्युनिटी में डेवलपमेंट आ कैसे सकती है, कम्युनिटी किसको कहते हैं, सोसाइटी किस तरीके से बिल्ड होती है, किस तरीके से बनती है, 2 लोगों को मिलने से ग्रुप बनता है, लाइक इस टाइप की चीज़ें अगर हम उसको प्रैक्टिकली नहीं करेंगे तो हमें नहीं आएगा। तो बस जिंदगी गुजर रही है इसी मुआशरे में, हम भी इसी मुआशरे में हैं। तो आप क्या कहना चाहेंगी आगे यंगस्टर्स के लिए, क्या हिदायतें होंगी आपकी इस फील्ड के अंदर ख़ास तौर पे? एजुकेशन में तो सही, लेकिन आपकी जो फील्ड है पोइट्री की है, राइटिंग की है, इसमें देखें सबसे जो मेन चीज़ जो मैं कहना चाहूँगी वो ये कहना चाहूँगी कि लगन। एक चीज़ ऐसी नहीं है मुस्तकिल मिजाजी, ऐसा नहीं कि अगर आपको किसी ने आपने एक लाइन लिखी, किसी बंदे ने मजाक उड़ा दिया, आप फौरन डर के आपने छुपा ली, या फिर आपने हिम्मत हार दी। क्योंकि देखें स्टार्टिंग में हर चीज़ में मुश्किल होती है, वक्त के साथ साथ उसके अंदर निखार आता है। कोई भी चीज़ हो, आप सिंगिंग ले लो, राइटिंग ले लो, जो भी ले लो, एक्टिंग ले लो, कोई भी चीज़ हो उसके अंदर वक्त के साथ वक्त मांगता है, मेहनत मांगता है। कोई भी चीज़ हो, कोई भी फील्ड हो, तो अगर आप उसको मुस्तकिल मिजाजी के साथ चलेंगे तो इंशाअल्लाह ताला कामयाब होंगे, वो कोई भी आपकी फील्ड हो। राइट। अमीन साहब, आऊं अवां न वधंस, अमीन छा सम्झो था त को शागिर्द जेको कंहिं बि फील्ड में, ख़ासि तौर ते इन फील्ड में, आर्ट्स ऐं पेंटिंग जी फील्ड में शागिर्द अॻिते वधे थो पर कुझु वक़्त खां पोइ वरी पोइते हटी थो वञे, फेलियर सबबु छा आहे? ॾिसो इम्तियाज़, इन लाइ त सभ खां पहिरियां इहो आहे त अहिड़ो को मिसाल मूंखे तव्हां ॾियो आहे जंहिं मां इहा आइडेंटिफिकेशन थिए हा त अहिड़ा कहिड़ा आर्टिस्ट आहिनि
जेके बैकवर्ड थिया आहिनि हींअर ताईं, छो त मुंहिंजो जीअं त एजुकेशन सां बि तालुक़ु आहे ऐं आर्ट एंड आर्किटेक्चर जा जेके मुख़्तलिफ़ एग्ज़िबिशन थियनि था उते बि आउं वेंदो आहियां, त मूं जंहिं माण्हू में लॻाव ऐं कमिटमेंट आहे उनखे मुसलसल अॻियां वधंदे ॾिठो आहे। उहो माण्हू जेकॾहिं को अहिड़ो आहे जेको बैक थी थो वञे त पोइ उन में उन जी ग़लती हूंदी ज़रूरु, उन जे ॾांहुं तालीम एजुकेशन या जेको माहौल मुआशिरो आहे उहो सपोर्टिव आहे, उनजो को बि ॾोह न हूंदो, उहा इंडिविजुअली उन माण्हू जी मिस्टेक हूंदी त हू पोइ ते वञे थो। राइट। अच्छा, फेलियर जी त ॻाल्हि कई, कामयाबु थियण लाइ छा कीज़ आहिनि? साईं, कामयाबु थियण लाइ त ॾींहं राति मुसलसल सचाई ऐं ईमानदारी, सभ खां पहिरियों इहो आहे त माण्हू पाण खे सुञाणे आउं छा आहियां, उन खां पोइ ॿिया स्टेप्स ईंदा आहिनि ज़िंदगी में। कामयाबी एॾी सवली न मिलंदी आहे, उनजा कुझु स्टेप्स हूंदा आहिनि। सभ खां पहिरियां तव्हांखे क्रिटिसिज़म मिलंदो, हद खां वधीक तव्हां ते तनक़ीद थींदी। ॿियो स्टेप आहे कम्पिटिशन, जॾहिं माण्हू सम्झंदा त हाणे ही तनक़ीद खां कोन थो मुड़े त पोइ तव्हांजे मुक़ाबले वारा, तव्हांजे टकर वारा माण्हू तव्हां सां टकराइबा। टियों स्टेप थींदो आहे एक्सेप्टेंस, मञता जेको आहे सो बाद में मिले थी। उन विच में जेकॾहिं तव्हां में कुझु कमी पेशियूं कोताहियूं आहिनि त तव्हां पहिरें स्टेप ते ई पोइ ते हटी वेंदो। तनक़ीद थी, माण्हू पोइ ते हटी, जीअं तव्हां चयो त कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके बर्दाश्त न करे सघंदा आहिनि तनक़ीद खे, पोइ उहे पोइ ते हलिया वेंदा आहिनि, फेल्योर बि थी वेंदा आहिनि। ॿिया वरी कंपटीशन में मारिजी वेंदा आहिनि, जॾहिं कंपटीशन थींदी आहे त जेको वधीक बहितर हूंदो ज़ाहिर आहे उहो अॻियां वेंदो, ॿिया कंपटीशन में पोइ ते हलिया वेंदा आहिनि, उन खां पोइ सक्सेस शुरू थिए थी। राइट। क्रिटिसिज्म की बात हो रही है ताजवर, आप क्या समझते हैं क्रिटिसिज्म को हम कैसे मात दे सकते हैं, किस तरीके से इस चीज़ से निकला जा सकता है और अपने आप को तरक्की की मंजिल पे कैसे गामजन किया जा सकता है? देखें, एक तो हमारे यहाँ जो सोसाइटी में तनकीद बराए इसलाह नहीं है, तनकीद बराए तनकीद है, तनकीद आपकी बस टांग खींचनी है। तो अगर सबसे पहले इंसान को अपने अंदर जो है ना सब्र, बर्दाश्त ये पैदा करना है। दूसरी चीज़ है इग्नोरेंस। मेरा तो यही कहना है कि अगर आपने इग्नोर कर दिया तो एक दफ़ा बंदा बोल रहा है, 2 दफ़ा बोलेगा, तीसरी दफ़ा वो भी इग्नोर कर देगा। तो आपकी तनकीद की आपको मतलब इतनी फ़िक्र नहीं करनी चाहिए, मेरा नहीं ख्याल। क्योंकि देखें, लोग तो बोलेंगे, वो होता है ना कि लोग क्या कहेंगे, तो लोग तो हमेशा ही कुछ ना कुछ कहेंगे। तो आपको इस चीज़ को तो मैं इतना बोधर नहीं करती कि लेके चले बंदा किसी की तनकीद पे। तो मेरा नहीं ख्याल कि किसी को भी किसी की तनकीद से लोगों की घबराना चाहिए। अपने काम पे, अपने टारगेट को फोकस करना चाहिए, बस अपने गोल को अचीव करने के। अमीन साहब, अवांजी वरी महिरबानी। ताजवर, आपकी बहुत मेहरबानी। अमीन साहब, आख़िर में नौजवाननि लाइ छा पैगाम हूंदो अवांजी तरफ़ां? हाँ, नौजवाननि लाइ इहो आहे त जंहिं बि फील्ड में हुजनि, जिते बि हुजनि, जंहिं बि इदारे सां लाॻापियल हुजनि, उन सां सचा हुजनि, पंहिंजी कमिटमेंट हुजे उन्हनि जी, उनखे पूरो टाइम ॾियनि, उन इदारे जो हक़ अदा कनि पूरो। राइट, जंहिं में हुआ है। राइट। ताजवर, आपकी तरफ से क्या पैगाम होगा नौजवान लड़कों को इंक्लूडिंग लड़कियां? मेरी तरफ से मैं ये कहना चाहूँगी कि कोई सी भी आप फील्ड चूज़ करें, कोई सी भी किसी भी मैदान में जाएं, मुस्तकिल मिजाजी जो है ना बहुत काउंट करती है। अगर आपने मुस्तकिल मिजाजी से आप अपनी चीज़ पे फोकस रखोगे, आप आगे जाओगे। राइट ताजवर, बहुत मेहरबानी आपकी। नाज़रीन, आउं सम्झां थो अॼु जी जेका डिस्कशन आहे अव्हांखे सिखण लाइ तमामु घणो कुझु मिलियो हूंदो। ऐं अगरि अव्हांजे ज़हन में के ख़्याल उभरनि था, के ॻाल्हियूं अचनि थियूं, के तसवर अचनि था जंहिं फील्ड में अव्हीं अॻिते वधणु चाहियो था, आउं सम्झां थो जीअं असांजा दोस्त, जीअं पैनल में इलाही सारा दोस्त अचनि था, उहे इहो ई ॿुधाइनि था त यार इंसान जी या फील्ड जी अहमियत नथी हुजे। इंसान जी जेका स्कोप आहे उहो स्कोप फील्ड जो न आहे, पर उन में जेका ॼाण आहे, अव्हांखे नॉलेज आहे, अव्हां जंहिं शइ में भरियल आहियो, अव्हांजे अंदरि केतिरी मज़बूती आहे उन डिपार्टमेंट खे वठी करे, उन शइ जी क़दुरु आहे, उन शइ जो स्कोप बि आहे, अॻिते फील्ड में वधी बि सघो था, मंज़िल माणे बि सघो था, कामयाबी हासिल बि करे सघो था। इन करे जेके बि अव्हांजे अंदरि गट्स आहिनि, अव्हीं सम्झो था त आउं फलाणी शइ करे सघां थो, इहा शइ करे सघां थो, ऐं इन मंज़िल ते पहुची सघां थो। पंहिंजो पाण खे मज़बूत करियो, पंहिंजो पाण मथां यकीन रखो, अलाह पाक मथां यकीन रखो, मुस्तक़िल मिज़ाजी सां, कंसिस्टेंसी सां अॻिते वधंदा रहो, हलंदा रहो। हिकु ॾींहुं इंशाअल्लाह अव्हीं पंहिंजे मंज़िल ताईं पहुची वेंदा। आउं इहो अव्हांखे ज़रूरु चवंदुसि त असांजो प्रोग्राम पाण बि ॾिसंदा रहो, दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। असांजो प्रोग्राम फेसबुक वसीले बि अव्हां ताईं पहुचे थो, यूट्यूब वसीले बि पहुचे थो। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।